ॾियारो खां ख़बर शामिल कयूं पिया। ग़ुलाम शबीर मरीअ जे रिपोर्ट मुताबिक़ कराची गुलिस्तान जोहर ब्लॉक बखां सिंध जी न्याणी कश्यप बलोच के अगवा थिए साल थी वियो, लेकिन जोहर पुलिस जवाबदार नदीम गोपांग ऐं अगवा में मुलविस ॿियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। जवाबदारनि खे सुञाणण जे बावजूद पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। सहाफ़ी मोहम्मद इकबाल मरी IG सिंध, चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मीअ खे अपील कंदे चयो त मुंहिंजी 13 साला न्याणी कश्यप बलोच खे बाज़ाब करण में मुंहिंजी मदद कई वञे ऐं गुलिस्तान जोहर जे करप्ट ऐं राशी अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जेकॾहिं हाणे बि आला अफ़सरान होश में न आया त अहिड़ा हैवान सिफ़त इंसान पुलिस जी सरपरस्तीअ में कश्यप जहिड़नि मासूम न्याणियुनि खे पंहिंजे हवस जो शिकार बणाईंदा रहंदा। खुदारा मुंहिंजी मदद करे सिंध जी न्याणी बाज़ियाब कराई वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। मुंहिंजे सिंध जे गैरतमंद क़ौम खे अपील आहे त मुंहिंजो साथ ॾेई सिंध जी न्याणी बाज़ियाब करण में मुंहिंजी मदद कई वञे।